दादू मां रिपोर्ट शामिल कंदासूं मुख्तियार अली सुमरो जी। चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री ज़िला दादू अगवण सदर प्रदीप जमार, सेक्रेटरी जनरल इम्तियाज़ अहमद कुरैशी, आबिद अली खुहारो, राजा नज़ीर अहमद शेख, ज़ुबैर अहमद भुर्ट, हाजी गुलाम कादिर सोलंगी, इकबाल चारण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बिजली जूं वधंदड़ क़ीमतूं, लोड शेडिंग, नाजाइज़ टैक्स लॻाइण ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहियूं। असां वाज़ेह कयूं था त लाइन लॉसिस, टीवी लाइन्स, सेल्स टैक्स, एक्स्ट्रा टैक्स खे रद्द कयो वञे। हुकूमत फौरी तौर अहिड़नि मनगढ़ंत टैक्सनि खे ख़त्म करे बिजली जी क़ीमतुनि में घटिताई कई वञे। ज़िले दादू में 14 खां 16 कलाक बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करण जो मुतालबो कयूं था त जीअं बिजली सस्ती मुयसर कई वञे, त जीअं ताजिर, नंढा वॾा कारखानेदार ऐं घरेलू सार्फिन पंहिंजो रोज़गार आसानी सां करे सघनि। अॻवाननि चयो त सीपको मुलाज़िमनि जी मार्फत बिजली चोरी थिए थी। मुलविस मुलाज़िमनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं कुंडा सिस्टम ख़त्म कयो वञे त जीअं लाइन लॉसिस ऐं डिडेकेशन खां अवाम खे निजात ॾियारी वञे। पेट्रोल ऐं आम इस्तेमाल जी शयुनि जी नाजाइज़ वधंदड़ क़ीमतुनि खे रद्द कयूं था। हुकूमत खां घुर कयूं था त पेट्रोल ऐं आम शयूं सस्तियूं कयूं वञनि। रिपोर्ट फ़हीम अली जट। मदरसा बैतुल इस्लाम जे बदमस्त मौलवीअ जा कारनामा। मौलवी मोहम्मद यूनिस कमवा असां खे मुसलमान करण जे बहाने सां मसलो हल कराईंदुसि। न कराइण ॾियण जी सूरत में 3 लाख रुपया ख़र्च भरे ॾींदुसि। जॾहिं त असांजे फैमिलीअ जे 7 मेंबरनि खे हिन मुसलमान कयो ऐं 4 महीना पाण वटि रहाए पोइ टंडो अलिहार पुलिस खे घुराए मूंखे वसण थाणे ते चोरी जी FIR दाख़िल कराए छॾी ऐं मूंखे जेल मोकिलियो वियो ऐं मुंहिंजा 3 लाख रुपया मूंखे कर्ज़ ऐं ख़र्च तौरु हिन बैतुल इस्लाम में हर नओं मुस्लिम खे ॾिना वेंदा आहिनि। जॾहिं त असां हिन खां जाइज़ पंहिंजी रक़म वठण लाइ मदरसा बैतुल इस्लाम पहुता सूं त असांखे धिका ठेला ॾेई असां ते पिस्टल सिधो कयो ऐं चयो त तव्हां मदरसे खां ॿाहिरि निकिरो न त आउं तव्हांखे मारे छॾींदुसि ऐं ॿिया बि केतिरा ई केस दाख़िल कराईंदुसि। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। आउं ज़मानत ते आज़ादु आहियां। मौलवी यूनिस कमवा मुंहिंजा हक़ जा पैसा खाई मूंखे कूड़ी केस में खणाए छॾियो ऐं मुंहिंजे हक़ लाल जी रक़म खाइण थो चाहे। ऐं SSP बदीन ऐं DSP माती सेशन जज साहब बदीन ऐं आला अख़्तियारनि खां घुर थो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे मुंहिंजो हक़ 3 लाख रुपया ऐं मूं ते कूड़ो केस ख़त्म कयो वञे ऐं हिन बदमस्त मौलवी ख़िलाफ़ कार्रवाई करे मथस फ्रॉड जो केस दाख़िल कयो वञे। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समेजो। पोलियो मुहिम खे कामयाब बनाइण असां सभिनीनि जी क़ौमी ज़िम्मेवारनि मां हिकु आहे। डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास नूर मुस्तफ़ा लगारी। मीरपुर ख़ास पोलियो मुहिम खे कामयाब बनाइण असांजी क़ौमी ज़िम्मेवारनि मां हिकु आहे। उन करे पोलियो मुहिम में कंहिं बि क़िस्म जी लापरवाही हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। जंहिं दौरान निगरान इदारनि WHO ऐं IRD जे नुमाइंदनि सां मुलाक़ात कई न वधीक छो त पोलियो जो मर्ज़ असांजे मुस्तक़बिल जे मामारनि जे रोशन मुस्तक़बिल सां वाबस्तु आहे। उन करे पोलियो मुहिम खे कामयाब बनाइण तमामु ज़रूरी आहे त जीअं असांजे मुस्तक़बिल जे मामारनि खे मुस्तक़बिल माज़ूरी खां बचाए सघिजे। वाज़ेह रहे त मीरपुर ख़ास ज़िले में पोलियो ख़िलाफ़ मुहिम 2 अक्टूबर 2023 खां शुरू थींदी। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंगी। हाल में नाले वारे साफ़ी समाज सुधारक ऐं लेखक मरहूम अब्दुल करीम मेमण जी यादि में सिविल सोसाइटी जे तरफ़ां प्रेस क्लब ते ताज़ियती मेड़ा को कोटायो वियो, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरिन सैद गुलफाम शाह, नसीर अहमद मेमण, अज़फर behzad मेमण, प्रोफेसर नियाज़ मेमण, मोहम्मद हबीब सनाई, सलीम सिंधी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। ताज़ियती मेड़ाके में आयल महिमाननि मरहूम अब्दुल करीम मेमण जी कयल ख़िदमतनि ते ख़ैराज तहसीन पेश कंदे चयो त अब्दुल करीम मेमण साफ़िन सां गॾु हिकु दीनदार ऐं समाजी अॻुवाण पिणु हो, जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी ग़रीब मिसकिन ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत में गुज़ारे। हिननि चयो त अब्दुल करीम मेमण पंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ी ताईं सहाफ़त लाइ लाॻापियल रहियो। संदसि कयल ख़िदमतूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। ताज़ियती मेड़ाके जे आख़िर में मरहूम जे इसाले सवाब लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वेयूं। मीरपुर ख़ास खां रिपोर्ट शामिल कंदासूं ब्यूरो चीफ सुमार समेजो जी। डिप्टी कमिश्नर नूर मुस्तफ़ा लगारी ज़रई भाण खे ब्लैक में विकिरो करण बाबति हारियुनि जी शिकायतुनि ते एक्शन वरितो। असिस्टेंट कमिश्नर रेलवे स्टेशन ऐं ॿियनि हंधनि ते छापा हया। असिस्टेंट कमिश्नर मीरपुर ख़ास स्टेशन ते छापो हणी 25,000 बोरियूं हथ करे रिकॉर्ड तलब करे वरितो। असिस्टेंट कमिश्नर यूनिस रिंद ट्रालर खे कब्ज़े में वठी भाण जूं 400 बोरियूं तहवील में वठी छॾियूं। डिप्टी कमिश्नर मूजिबि ज़ब्त कयल भाण सरकारी अघ ते हारियुनि खे फ़राहम कई वेंदी। तफ़सील मूजिबि डिप्टी कमिश्नर नूर मुस्तफ़ा रिंद खे हारियुनि जी शिकायत लगारी जो चवणु हो त भाण डीलर सरकारी अघ बदिरां अच्छे में भाण विकिरो करे
1000 रुपया फ़ी बोरी खां वधीक मुनाफ़ो वरितो पियो वञे, जंहिं ते डिप्टी कमिश्नर ज़िले जे समूरनि असिस्टेंट कमिश्नर खे कार्रवाई करण जी हिदायत कई। भाण जे डीलरनि वटां कार्रवाई कई वई, खेनि सील करे संदन दस्तावेज़ तलब कया विया। मीरपुर ख़ासि मां रिपोर्ट शामिल कंदासूं। ब्यूरो चीफ सुमार समेत जुजिद सिंध में अगवा ऐं लाक़ानूनियत जी वधंदड़ वाक़िअनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी, क़ौम परस्त पार्टियुनि, हिंदू बिरादरी ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मूजिबि वाजिद लगारी, लाला अज़हर पठान, शेवा कच्छी, संतोष, सिविल सोसाइटी, क़ौम परस्त पार्टियुनि, हिंदू बिरादरी ऐं ॿियनि पारां सिंध में अगवा ऐं लाक़ानूनियत जी वधंदड़ वाक़िअनि ख़िलाफ़ धरणो हंयो वियो, जंहिंखे कशमोर शर्मा, शेर मोहम्मद सोलंगी ऐं ॿियनि ख़िताब कयो। हिन चयो त कशमोर इंडस हाईवे ते गुज़िरियल 4 ॾींहनि खां सिंध में अगवा ऐं लाक़ानूनियत जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। सागर कुमार, मुखी जगदेश कुमार, संदसि 6 वरनि जी भाइटी जादी कुमार, हमला औरत नादिया खोसो, प्रोफेसर नौतन लाल, MS डॉक्टर वाबडा इस्पताल मुनीर नाइच ऐं ॿिया धरणे ते वेठल आहिनि, पर हुकुमरान ऐं पुलिस गाफ़िल न आहिनि। हिन मुतालबो कयो त अगवा थियल समूरनि मुग़विन खे जल्द खां जल्द बाज़ियाब करे अवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं शहर मां ठुर लुट, बदअमनी ऐं अगवा जूं वारदातूं ख़तमु करे अवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।